दादू मां बदीनवासी टिकटॉकर सां मुबैना जिनसी बदफेली बाद वीडियो रिकॉर्ड करे सोशल मीडिया ते वायरल कंदड़ 3 ॼणा गिरफ़्तार कया विया आहिनि। मुबैना बदफेली जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण जो एसएसपी नोटिस वरितो। एसएसपी जे हुकुम ते पुलिस जी कार्रवाई 3 ॼणा गिरफ़्तार करे लॉकअप किया विया आहिनि। अहम ख़बर खां वाक़े आगाह करे रहिया आहियूं। दादू में बदीनवासी टिकटॉकर सां मुबैना जिनसी बदफेली बाद वीडियो रिकॉर्ड करे सोशल मीडिया ते वायरल कंदड़ 3 ॼणा गिरफ़्तार किया विया आहिनि। मुबैना बदफेली जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण जो एसएसपी नोटिस वरितो आहे। एसएसपी जे हुकुम ते पुलिस कार्रवाई करे 3 ॼणा गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे दादू मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर दानिश खुश्क। जी दानिश। जी बिल्कुल ही बदीनवासी है टिकटॉकर ज़ुबैर शाह जैसी सोशल मीडिया ते वायरल जो है गुज़िरियल ॾींहं खां वठी वीडियो वायरल थी है जैमें सो नौजवान सां सो बदफेली कई पी वञे। अहिड़ी वीडियो वायरल थियण बाद एसएसपी दादू शबीर अहमद सेठार फौरी नोटिस वठंदे ख़सूसी टीम तश्कील ॾिनी है ऐं 3 जवाबदारनि जंहिंमें अयाज़ उर्फ अली कोसो, फयाज़ लिगारी ऐं अयाज़ लिगारी के पुलिस गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त सो बदीनवासी ज़ुबैर शाह सां सो बदफेली जी वीडियो वायरल थी आहे ऐं ज़ुबैर शाह पारां इहो वीडियो बयान बि ॾिनो वियो आहे त जवाबदार सो दादू दावत ते घुराए ऐं हुते उन्हनि बदफेली जो निशानो बणायो, नती कई ऐं सो एसएसपी दादू नोटिस वठी इंसाफ़ फराहम करे ऐं अहिड़े वीडियो बयान तहत सो 3 जवाबदारनि खे पुलिस सो गिरफ़्तार करे वरितो आहे। एसएसपी दादू शबीर अहमद सेठार जो चवणु आहे त जवाबदारनि खां पुछा गाछा कई पई वञे जॾहिं त मुतासिर जेको नींगर आहे ज़ुबैर शाह टिकटॉकर उन सां ऐं उनजे घर भातियुनि सां ऐं गॾोगॾु बदीन पुलिस सां पिणु राब्ते में आहियूं ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ जेकर सख़्तु सज़ाऊं ॾिनियूं वेंदियूं मुलवस हूंदा त जी। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी दानिश अपडेट करण लाइ।